वफ़ाक़ी वज़ीर गुरबत ऐं समाजी तहफ़्फ़ुज़ पाकिस्तान पीपल्स पार्टी अॻवान शाज़िया तामरी जो वफ़ाक़ी वज़ीर थियण बाद पहिरियों भेरो पंहिंजे अबाणे शहर बेरानी ॾे वेंदे उॾेरोलाल शहर में अॻूणे IG सैयद मुश्ताक अहमद शाह तरफ़ां शानदार इस्तक़बाल ॾिनो वियो। सेनेटर इमामुद्दीन शौकीन ऐं PP यूथ विंग अॻवान नायाब लगारी जी अॻवानी में सांगड़ ऐं मटियारी ज़िले जा हज़ारें PP कारकुन शाज़िया तामरी जे इस्तक़बाल लाइ उॾेरोलाल ते मौजूद हुआ। वफ़ाक़ी वज़ीर इस्तक़बाल लाइ ईंदड़ PP कारकुननि जो हथ लोॾे हौसलो वधायो। उन मौक़े ते शाज़िया तामरी कारकुननि खे पुरजोश अंदाज़ में बिलावल जा नारा हणाया। मीडिया सां ॻाल्हाईंदे वफ़ाक़ी वज़ीर चयो त अवाम जी ताक़त सां सेलेक्टेड हुक्मराननि खे इक़्तिदार खां ॿाहिरि कढी अवाम जे अज़ाब मां जान छॾाई आहे। हुन चयो त को चेयरमैन आसिफ अली ज़रदारी जेको वाइदो कयो हो उहो हुन पूरो कयो। इमरान ख़ान खे घर मोकिलण जो सॼो क्रेडिट आसिफ अली ज़रदारी ॾांहुं वञे थो।